नाज़रीन, ॾखण में कुछ इलाक़नि जी बरसात सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे, जे करे रवासी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन सिलसिले में ॾखण मां पेश आहे माई ख़ान रिंद जी हीअ रिपोर्ट। ॾखण शहर में चंद कलाकनि जी बरसात शहर में ॿोॾि जहिड़ो मंज़र आणे छॾियो। शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि तोड़े घिटियुनि रोड रस्तनि में बरसाती पाणी बीहजी वियो। यूसी सेक्रेटरी आरिफ जमाली शहर जे सूरतहाल खां बाख़बर बणियल आहे। अचो त उन हवाले सां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक शहरनि जा कहिड़ा वीचार आहिनि। जेकॾहिं इंतिज़ामिया हिते सरगर्म हुजे हा ऐं काफ़ी बरसातुनि जो अंदेशो पहिरियां खां बि हुयो ऐं जेकॾहिं थोरी घणी हिते सफ़ाई सुथराई हुजे हा त जो नॉर्मल बरसात जे दौरान जेकी गंदगी थी आहे मां विज़िट कई, तव्हां सॼो ॾिठो, मां सम्झंदुमि त इहा यूसी इंतिज़ामिया जी नाली आहे जो उन्हनि बजाए सफ़ाई सुथराई करण जे हिते शहर जे गेटियुनि गलियुनि में को बि ध्यानु न आहे ॾिनो। शुरुआत थी आहे, हींअर ताईं नालियूं जेके बि आहिनि मुकमल तौर भरिजी चुकियूं आहिनि। सो हींअर ताईं इंतिज़ामिया का ज़ाहिर न आहे थी, पर असां उन्हनि खां इहा ई माना उमेदु कंदासीं त बहितरी माना आणे सघनि था त बहितरी आणे सघनि त जीअं माना हिते मसइलो हल थी सघे, जीअं नालियूं बि हिकिड़ो माना बहाल थी सघनि त जीअं माना आवाम जेको आहे पुरसुकून थी सघे। जेका यूसी ॾखण आहे उनखे टाउन थियणु खपे, छो जो जेतिरी असांजी बजट आहे उहे तनख़्वाहुनि में बि पूरी थी थी वञे ऐं असांजी बजट जो वॾे में वॾो मसइलो आहे हिते। ऐं असां पंहिंजे लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर नासिर अब्बास शाह खे मुतालबो कयूं था ऐं असां जन अलाए केतिरनि सियासी समाजी माण्हुनि इन्हनि जूं दरख़्वास्तूं पिणु बि ॾिनियूं आहिनि त असांजी जेका इहा यूसी आहे जंहिंखे टाउन थियणु खपे त उनखे असां चऊं था त टाउन थिए त जीअं असांजा जेके शहर वासी आहिनि उन्हनि जा मसइला मसाइल ड्रेनेज सिस्टम सां हल थी वञे। जी बिल्कुलु, हिते अवां मौजूदु शहरनि जा वीचार ॿुधा, जिते शहरनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया जी नाअहलीअ सबबि ॾखण शहर जे चौकनि चौराहनि मेन रोड रस्तनि तोड़े मस्जिदनि आॾो बरसात जे गंदे पाणीअ समेत गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि, जॾहिं त शहरी तौरु निमाज़ी वॾे परेशान खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ॿिए तरफ़ गंदगीअ सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे पखिड़ियुनि जो ख़तरो पिणु आहे, जॾहिं त हिननि आला अख़्तरनि खां अपील कंदे चयो त शहर मां गंदे पाणी समेत गंदगी जी सफ़ाई सुथराई कराए शहरनि खां बेचैनी ख़त्म कराई वञे। कैमरामैन जमील अहमद मारफानी सां गॾु माही ख़ान रिंद, धरती टीवी न्यूज़ ॾखण।